इल्म जो वॾो मक़ाम आ। मुंहिंजा दोस्त, कुरान शरीफ़ में भी अल्लाह ताला फरमायो आ, कुल हल यस्तविल लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा प्यारा नबी अवां माण्हू खे चई ॿुधायो, इएं भला कॾहिं थियो आ छा त इल्म वारा ऐं अणपढ़िया हिक जहिड़ा हूंदा। रब चए थो कॾहिं बि इएं कोन थींदो। अणपढ़ियो माण्हू इल्म वारे जे मुक़ाबले में अची नथो सघे पियो। इल्म नबीअनि जी मीरास आ। इल्म कंहिंजी मीरास आ? अल्लाह जे नबीअनि जी। जमल मलाइकनि खे न आदम अलैहिस्सलाम मारे हो इल्म में ऐं हर शइ जो नालो ॿुधाई। रब सी फरमा हाणे ॾिठो तव्हां खां ज़ोर आहे न? हा सी ज़ोर आहे। अल्लाह ताला फरमायो ज़ोर आहे त ॾंड ॾियो। छा कयो? तव्हां एतिराज़ छो कयो? ॾंड ॾियो। सही हाज़िर जेको चवी सो ॼा। अल्लाह ताला फरमायो न मुंहिंजे आदम खे सजदो कयो। छा कयोसि? मलाइकनि आदम अलैहिस्सलाम ॾे निहारियो। निहारे अखियुनि वारा जेके हा सम्झी विया त सजदो रब कराए थो। छो? इन्नी अअलमु मा ला तअलमून। आदम जे पैदा करण में मां रब राज़ रखियो आ। अवां खे सजदा करायां थो, इन्हीअ में बि मां रब करीम राज़ रखियो आ। अलाए कहिड़ो राज़ आ? मलाइकनि गौर सां ॾिठो, आदम खे सजदो करणो आ। पोइ मुंहिंजा दोस्त अखियुनि वारा जेके भी मलाइक सगोरा हा उहे समूरा सजदे में किरी पिया। छो सजदो कयूं? चवे थो घर न बूदे ज़ाते हक़ अंदर वजूद आब गिलरा कहे को न दे मलके सुजूद। मलाइकनि जो गौर सां ॾिठो त बहानो आदम आ। बहानो ओड़ो त आदम आ। ज़ाहिर में त ॾिसजे आदम थो मिटीअ जे पिनोड़े मां ठहियो आ, पर हक़ीक़त में रब सजदो इन्हीअ जे करे कराए थो जो आदम जे पेशानीअ में रसूलुल्लाह जो नूर आ। छा हुयो? चो रसूलुल्लाह जो नूर मुबारक हो। उन्ही नूर जे करे रब करीम सजदो पे करायो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जा मलाइक आदम खे ॾिठो ई कोन। कोनी मुस्तफ़ा जे नूर जाॾो झुकी सभु सजदे में किरी पए। हिकिड़ो सीट जी बीठो, हिकिड़ो उन्ही खे साड़ थियो। छा थियो उन्ही खे? अदा उन्ही सजदो न कयो। जेके मलाइक सगोरा नूर खे ॾिसी सजदे में किरिया उहे मक़बूल बणिजी विया। छा बणिजी विया? ऐं हिकिड़ो हुयो बि सभिनि में वॾो, पढ़ियो लिखियो बि घणो हो, पर हसद कयईं, साड़ कयईं, उन नूर खे ॾिसी न सुञातई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन खे तड़े छॾियो। अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा पढ़े। काठ पियो कलमा पढ़े। सो थोड़ो बि थियो भागल भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। गम दर्द वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। उन हिकिड़े खे ख़ुदा तड़ियो जंहिं मुस्तफ़ा जे नूर खे न सुञातो।
अज रसूलुल्लाह जे नूर खे सुञातो से सब मक़बूल बणजी विया। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, हाणे तव्हां जेको इतराज़ कयो हो, अव्हां जेका ॻाल्हि कई ही त आदम खे पैदा न कर, इहा बेअदबी हुई जो अल्लाह जे आॾो पिया चओ मां चवां ठाहियां थो, तव्हां चओ त न ठाह, इहा बेअदबी आहे। इन बेअदबी जी माफ़ी कीअं मिलंदव? ओ मुंहिंजा मौला जीअं हुकुम करी अल्लाह ताला फरमायो, जेके ज़मीन ते मलाइका आहियो इहे ज़मीन वारे काबे खे तवाफ़ कयो, ऐं जेके आसमान ते आहिनि से बैतुल मामूर खे तवाफ़ कनि त तव्हांजी इहा बेअदबी माफ़ करे छॾियां। अल्लाह पाक उनी बैतुल मामूर ऐं बैतुल्लाह खे ज़मीन वारनि खे हुकुम थियो बैतुल्लाह खे तवाफ़ कयो, ऐं आसमान वारनि खे हुकुम थियो बैतुल मामूर खे तवाफ़ कयो। अल्लाह ताला फरमाए, हाणे वरी आदम थो ज़मीन ते वञे, उन जा बच्चा, उन जी औलाद, उन जो नस्ल, उहे बि ग़लतियूं ख़ताऊं कंदा, उन्हनि खे बि माफ़ ईअं कंदुसि जीअं मलाइको अवां काबे जो ऐं बैतुल मामूर जो तवाफ़ कयो आहे, अवां जा ॾोह बख़्शजी वञनि था। पोइ जेकॾहिं आदम जी औलाद ख़ता कंदी, मां काबो ज़मीन ते बरक़रार रखां थो, पोइ उनखे जॾहिं अल्लाह जे प्यारे आदम नबीअ जी औलाद तवाफ़ कंदी त उन्हनि जा बि गुनाह माफ़ थी वेंदा। हज़रत इमाम जाफ़र सादिक फरमाए थो, इहा मां किस्सो सनद सां पंहिंजे नाने रसूलुल्लाह खां ॿुधो आहे त तवाफ़ इन्ही जे करे आहे त बानो तवाफ़ करे त गुनाह बख़्शजनि। चओ सुभान अल्लाह। हाणे तव्हां सम्झी विया हूंदा त तवाफ़ छाजे करे आहे। अबा तवाफ़ छाजे करे सम्झी विया न ॻाल्हि? इहा सॼो महबूबन करीमन पाण बयानु कयो आहे त ही नमूनो हो, उन्ही नमूने जे लाइ रब करीम जी ज़ात बाबरकात हाणे अल्लाह पाक दरीन आदम खे ज़मीन ते मोकिलियो। पोइ इहो विच वारो किस्सो खणी था छॾियूं, कणक कीअं खाधई, वरी कीअं माफ़ी मिली, वरी कीअं आयो। बहरहाल जॾहिं ज़मीन ते आदम अलैहिस्सलाम आयो त ख़ुदा ताला मलाइकनि खे चयो त इहो जेको बैतुल्लाह ठहियल आहे न याकूत जो, इहो खणी अचो, हाणे आदम पाण ई पत्थर जो ठाहींदो। पोइ याकूत वारो जेको मलाइकनि बैतुल्लाह ज़मीन ते बणायो हो, उहो अल्लाह तबारक व तआला खणाए वरितो। आदम खे चई, प्यारा आदम, जी मुंहिंजा रब, हाणे तूं जन्नत छॾे ज़मीन ते आयो आहे, हाणे ज़मीन ते काबो ठाह, बैतुल्लाह ठाह, पंहिंजे औलाद खे ॾस ॾिजां, जेकॾहिं गुनाह कनि त इन खे फिरी तवाफ़ कंदा त मां गुनाह बख़्शीदोसांनि। मौला कीअं ठाहियां, कहिड़ी जाइ ते ठाहियां? अल्लाह ताला निशान करे ॾिना त हिन जाइ ते ठाह। आदम अलैहिस्सलाम जो कद जेको हो सो 60 गज हो। घणा बाबा? 60। हिकिड़े गज में 3 फुट, हिकिड़े गज में 3 फुट, 60 में घणा थिया? 180। जेके तव्हांजा दादू में उसे पासे टावर लॻल आहिनि, ये भी 100 फुट हन, 80 फुट अञा मथे। एॾो मुड़स जो कद हो। हाणे जो एॾो कद हो त पत्थर बि के हल्का त कोन खया हूंदई। हिकिड़ो हिकिड़ो पत्थर जेको 30 40 टन जे हिसाब सां हो, उहे ज़मीन खोटे अल्लाह जे प्यारे आदम अलैहिस्सलाम उते बुनियाद रखियो। ऐं ठाहियईं केतिरो? चेड़ जेतिरो, बस वधीक न। न था मथऊं, न का छत, न को दर, न को दरवाज़ो, ये 4 दीवारी ठाहियईं। आदम अलैहिस्सलाम उन्ही काबतुल्लाह शरीफ जी 1000 साल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़िदमत कंदो रहियो ऐं 1000 साल ताईं ज़िंदा हो। 1000 साल ताईं आदम अलैहिस्सलाम उनखे तवाफ़ कंदो हो। काबे में, काबतुल्लाह शरीफ में मुंहिंजा दोस्त मक्के पाक में काबो हो, पर हज़रत आदम जो घर मुबारक वरी मुज़दलिफ़े में हो। काथे बाबा? मुज़दलिफ़ो, जेको तव्हांजे अल्लाह सी नसीब कंदो हलंदासूं ॾिसंदासूं हले। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मक्के शरीफ खां 8 किलोमीटर परे आहे। घणा?
तकरीबन 8 किलोमीटर काबतुल्लाह खां मक्के शरीफ खां मुज़दलिफ़ो परे आ। पर इन मुड़स आदम अलैहिस्सलाम के ईंदे वींदे विखू ही 4 लॻंदियूं। ये कादर बस फकीर पांजे गोठ खां निकरी अची तव्हांजे वस्त नमाज़ पढ़े थोरो टाइम लगे से अड़े तरीक़े सां एडो ड्रिगो कद मुबारक जो हो तो विखू भी ये हो दियो हो। उनी मुज़दलिफ़े का 8 किलोमीटर रोज अचे काबतुल्लाह जो तवाफ करे वने। पूरो 1000 साल उन जी मुंहिंजा दोस्त खिदमत कई। उन खां पोइ आदम अलैहिस्सलाम जहान मां वयो, शीस अलैहिस्सलाम आयो। शीस अलैहिस्सलाम खां पोइ 1500 साल गुज़री विया। नूह अलैहिस्सलाम आयो। वरी नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में कौम बेफरमान थी, ओ काबो ठयो पियो हो। अल्लाह जे नबी जलाल में जी दुआ घुरी, रब्बिला तज़र अलल अर्ज़